नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त के सोभوديرو में खबर ॾींदा आहियूं त SHO सोभوديرو لالا امير پٺاڻ ॿुधायो त खुफिया इत्लाع मिलण ते सोभوديرو ॿंडी मोटायो रोड सां केलन जे बाग वटि ॾोह जे इरादे सां बीठल हथियारबंदनि सां पुलिस मुक़ाबिलो थियो। मुक़ाबले में बदनाम ज़माना दाड़ेल अहमद उर्फ भूजी जतोई वेठल ॾांदो टंडो मस्ती के मुक़ाबलेबाज़ ज़ख्मी हालत में पिस्टल समेत गिरफ्तार कयो आहे। भूजी जतोई ते अहमदपुर पीर जो गोट गंबट टंडो मस्ती लखी समेत मुख़्तलिफ़ थाणनि ते 18 खां वधीक क़तल दाड़नि फुरन पुलिस मुक़ाबलनि समेत मुख़्तलिफ़ नोए जा संगीन केस दाख़िल थियल आहिनि। 2016 में गंबट थाणे जे एहलकार शहीद निसार अहमद दारेजो जो क़तल केस में पिण घुरबल हुयो। हिन मथां 10 लाख रुपया इनाम जी सिफारिश थियल हुई। सोभوديرو पुलिस बदनाम दाड़ेल अहमद उर्फ भोजी जतोई असलम उर्फ अजीम कलोड़ो शमशाद उर्फ संतेलो हिज़बाणी ऐं हिक जा 2 नामालूम खिलाफ सोभوديرو थाणे ते पुलिस मुक़ाबले ऐं 13D केस दाख़िल कया विया आहिनि। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।